धोखेबाज़ इंसान तव्हांखे धोखो छो ॾींदा छो ॾींदा छो न आहे ख़बर तोखे ख़बर आहे तोखे बि न आहे धोखेबाज़ इंसान सभ खां पहिरियों पंहिंजा रवैया चेंज करे छॾींदो आहे तव्हांखे ऑप्शन ॾींदो आहे त हाणे मुंहिंजी अॻिते तोसां नथी लॻे छा हाणे मुंहिंजी तोसां अॻिते नथी लॻे तंहिंजे करे अॻिलो शख़्स तव्हां सां रवैया चेंज करे ॻाल्हाईंदो आहे तव्हांखे उन जा रवैया ईअं लॻंदा न रब ॾिसे थो हेॾे त ॾिस हेॾे हिकिड़ो हेॾे ॾिस साम्हूं वारो जेको वेठो आहे न उहो 100 मीटर परते जेको वेठो आहे ॾिस ज़ार थिए थो हाणे इहो हितां पथर उछले हणंदो न भले उहो पथर मथे में बि लॻे रत बि वहिजे रब ॾिसे थो उहा तकलीफ़ न थींदी आहे जेको गॾु खाइण पीअण वारो रवैया चेंज करे ऐं उहे लफ़्ज़ ॻाल्हाए रब थो ॾिसे उन जा ख़ैर ख़्वाह बि लफ़्ज़ अहिड़ा ख़तरनाक निकिरंदा आहिनि छो त उन शख़्स जा रवैया लहजा चेंज थी वेंदा आहिनि तंहिंजे करे अॻिलो इंसान तव्हांखे वॾी अज़ियत ऐं परेशानी ॾींदो हाणे उहो इंसान कहिड़ो जेको साम्हूं 100 मीटर परते वेठो उहो पथर उछलाए हणे रत बि वही न उहा तकलीफ़ घटि थींदी अथई जेको गॾु खाइण पीअण वारो इंसान तुंहिंजे साम्हूं वेठो आहे उहो गुल बि उछलींदे न रब थो ॾिसे त बि तोखे तीर थी लॻंदो तीर थी जे पथर तुंहिंजी रत वाई उन में असर ई कोन हुयो हुन साम्हूं वारे जेको गॾु खाइण पीअण वारो जिते वॾो भरोसो यकीन उहो गुल बि उछले हणंदे न तोखे ईअं लॻंदो मूंखे हिन दिलि ते तीर हयो आहे तीर हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो हेॾे हेॾे अल्लाह रब्ज़ुल जलाल वल इकराम तव्हांखे अक़ल दिमाग़ अखियूं सभु कुझु ॾिनो अथव रब पाक अल्लाह रब्ज़ुल जलाल वल इकराम जो उन वक़्त में शुक्र अदा कर जंहिं वक़्त में साम्हूं वारनि जा रवैया चेंज अचनि लहजा चेंज हुजनि यादि रखो ए इंसान मां इहे ॻाल्हियूं छो कंदो आहियां यकीन कयो न अॻिलनि इंसाननि खे ख़बर कोन पवंदी आहे जॾहिं साम्हूं वारनि खे अज़ियत ऐं परेशानी ॾींदा न त उन्हनि खे इहा ख़बर न पवंदी आहे त इनखे केतिरी तकलीफ़ थी थिए यादि रखो ए इंसान मां तव्हांजे दिमाग़ में जेके अॻिलनि जा ग़लति ख़्यालात गुस्सा रखी वेठा आहियो डिप्रेशन जा मरीज़ करे वेठा आहियो रब ॾिसे थो मुंहिंजी का लालच न आहे मतां सम्झे शेख यूट्यूब तां कमाइण जे लाइ थो करे जा पेजनि ताईं यूट्यूब ताईं पैसे कमाइण जे करे शेख पंहिंजा नमूना करे वेठो आहे रब ॾिसे थो हाय या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजी धरती ते मूंखे गंज आहे मुंहिंजो पेज बि मोनिटाइज़ आहे यूट्यूब बि मोनिटाइज़ आहे अगरि मूंखे कमाइण जो शौक़ु हुजे न त बचा हेॾे ॾिसो दूरबीनी बि थिया हेॾे ॾिस दूरबीनी जहिड़ी शिकिल त न कर न मुंहिंजी आॾो न कर पर उहो ईअं मुंहिंजे चवण जो मक़सदु छा आहे जेकॾहिं मूंखे कमाइण जो शौक़ु हुजे न त ॾींहं में 10 वीडिया लाहियां 10 वीडिया अगरि कमाइण जो शौक़ु हुजे हा त अलाह जे फज़ल ऐं करम सां लखनि जी तादाद में इंसान का इन सऊदी अरब मदीने में परफ्यूम जा अतर वठी सेल कया न त अलाए केतिरी मुंहिंजी सेल थी वेंदी मुनाफ़िक़त जी सोच ग़लति न सोचींदो कर ग़लति हक़ सच ॿुधाईंदो आहियां रब्ज़ुल जलाल वल इकराम जेको अता करे तो ताणी पहुचाईंदो आहे हा असांजी ॻाल्हियूं उन्हनि खे साइको लॻंदियूं जेके पढ़ियल लिखियल हूंदा इहे साइको असांखे छो सम्झंदा छो त पाण पढ़ियल लिखियल थी करे उन्हनि खां असां जहिड़ा कम न पुॼंदा त असांखे साइके जो इहा ऑप्शन ॾींदा न ॿियो छा ॾींदा मूंखे नो प्रॉब्लम इन्हनि जी बि परवाह न आहे ॾिसो न जॾहिं पाक हस्तियूं हाय या रसूल अल्लाह मां तुंहिंजे नाम ते क़ुर्बान वञा ख़ुदा जो कसम जेके पाक हस्तनि तकलीफ़ूं ॾिठियूं मुनाफ़िकनि जा लहजा ऐं रवैया ॾिठा सो उहे पाक हस्तियूं मां त उन्हनि जी पैर जी जेका मिटी आहे उहा बि पाक आहे मां रब जी साचो कसम उन मटी खां बि गंदो में गंदो आहियां
याद रखो इंसान जेके इंसान तव्हांजे आॾो रवैया लहजा चेंज कनि त सम्झो तव्हांजे लाइ दरवाज़ा उन जाइ ते बंदि थी विया। जेकॾहिं उन जाइ ते बार बार वेंदे त उहो इंसान अहिड़ा रवैया ॾेखारींदई जंहिंमें तोखे अंदर जो अंदर में तकलीफ़ मिलंदी। वो बाद में चवंदो आहे धोखो मिलियो मूंखे धोखो। अरे धोखे ॾियण वारे खे मौक़ो न ॾियो त तव्हांखे धोखो छो मिले? हाँ अहिड़े त ॾिस धोखो छो मिले? तव्हां उन्हनि खे पाण हथ सां रस्ता ठाहे था ॾियो न, मौक़ो तव्हां था ॾियो न, तॾहिं त तव्हांखे बूथ में धोखो थो लॻे न। हाय या रब्बिल आलमीन, अगरि मुंहिंजे अल्फाज़नि तव्हांखे दिलि खे तकलीफ़ ॾिनी आहे त मां छा कंदोमांव? इंतज़ारु कजो यौमल क़यामत में इंशाअल्लाह तबारक अल्लाह रब ज़ुल जलाल वल इकराम जे आॾो बि थींदासीं।